घोटकी म्यूनसिपल कमेटी के बरतर मुलाजमन पारां सीएमओ खिलाफ म्यूनसिपल कमेटी के ऑफिस का प्रेस क्लब घोटकी ताईं एहतजाजी रैली कड़ी नारेबाजी कई वई। इन मौके ते मुलाजमन रांझन महर, बशीर फुल पुटे, मोहम्मद उस्मान मलिक ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सीएमओ नादिर शाह अमरोटी गैर कानूनी तौर ते 368 मुलाजमन खे टर्मिनेट कयो आहे। संदन चवण हो त असांखे को बि शुकास नोटिस न मिलियो, असांजो केस हाई कोर्ट में हलंदड़ आहे। हुन चयो त गैर कानूनी हरबा इस्तेमाल करे 368 मुलाजमन खे बरतरफ़ करे गरीब मुलाजमन जो रोजगार खसियो वियो आहे। हिकिड़े ॾींहं में 368 मुलाज़िम टर्मिनेट कया अथई। कोई कानून आहे? कोई बि अहिड़ो कानून इन खे इजाज़त नथो ॾे। सीएमओ पंहिंजे कानूननि जो अरंग कयो आहे। गरीब अबोज सिंध मुलाज़िमनि सां जेके नाइंसाफ़ियूं थियूं उहे बि तव्हांजे अॻियां आहिनि। हिकिड़ो सियासी माण्हू खे ख़ुशि करण जे लाइ हिकिड़े बंगले ते वञी करे टर्मिनेशन ऑर्डर उते जारी करे थो पियो। मीटिंग में साहब ॿुधायो त मां तव्हांखे टर्मिनेट बि कयो आहे, मां तव्हांखे शुकास बि ॾिना आहिनि ऐं इहे सभु शयूं सिर्फ़ु आउटवर्ड ते ख़बर हुई, असांखे ख़बर न हुई। हुन चयो त पीपी हुकूमत असांखे रोज़गार ॾिनो, पर हाणे सीएमओ सियासी माण्हुनि जे चवण ते मुलाज़मन खे बरतरफ़ कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk